जय झूलेलाल सिंधी समाज, प्यारा मुंहिंजा सिंधी समाज, जय झूलेलाल। असांजे यूट्यूब चैनल ते हिकु बढ़िया ख़बर आई आहे। जी हाँ, असां अची रहिया आहियूं हिकु शानदार सिंधी पोयम प्रतियोगिता खणी, जंहिंमें तव्हांजो हुनर, तव्हांजी भाषा सां मुहबत ऐं तव्हांजो जोश सभिनि साम्हूं अचंदो। ॿारनि लाइ खुलियो मौक़ो आहे, त देरि न कयो, अचो हाणे भाग वठो हिन अद्भुत सिंधी पोयम स्पर्धा में। अंत में मां तव्हांखे इहो ई चवणु चाहियां थी, सिंधी ॿोलियो, संस्कार सिखो, विरासत बचायो। शब्दनि में ताक़त आहे, पर सिंधी शब्द में संस्कार आहे। शब्दनि में ताक़त आहे, पर सिंधी शब्द में संस्कार आहिनि। त जोर सां चओ, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी